Assalamualaikum, good evening, welcome to रंगन भरी शाम with me किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? अॼु थोरी ज़बरदस्त तव्हां सां ॻाल्हि शेयर करणु चाहींदमि। हुअं ई ज़ाहिर आहे जेके बि असांजा जेके व्यूवर्स आहिनि, स्पेशली जेके असांजो लेडीज़ व्यूवर आहिनि, ज़ाहिर आहे घरनि में खाधो पीतो बि ठाहिनि थियूं ऐं वरी हाणे ख़ैर सां रमज़ान जी आमद थियण वारी आहे त उन में सोचींदियूं आहिनि त हिन ई कुझु हफ़्ते जे अंदरि अंदरि प्लैनिंग कंदियूं आहिनि त पहिरें रमज़ान ते इफ़्तारी में छा ठाहींदासीं, सेकेंड रमज़ान ते छा ठाहींदासीं, प्लैनिंग थींदी आहे हर घर में, इहो नेचुरल आहे। त सोचींदियूं आहिनि असांजियूं भेनरूं त ज़ाहिर आहे मेन्यू में छा हुजे, ऐं ज़ाहिर आहे इहो उहो मेन्यू हूंदो आहे जेको आम ॾींहंनि खां थोरो हटियल मेन्यू हूंदो आहे। सो इन जे करे जेको आहे न, मां तव्हांखे ॿुधायां त टमाटा जेके आहिनि न इलाही सस्ता थी विया अथव। 100 रुपए जा 3 किलो, किथे 50 रुपए जा 3 किलो। त ही टाइम आहे त हिन वक़्तु जेको आहे न, जेका बि तव्हांखे सब्ज़ी सस्ती थी मिले तव्हां ख़रीद करे पंहिंजे फ्रीज़र्स में रखी छॾियो। छो त जीअं रमज़ान स्टार्ट थींदो एज़ यूजुअल असांजे मुल्क जे अंदरि महांगाई चोट चढ़ी वेंदी ऐं इहे ई टमाटा जेके आहिनि तव्हांखे 350 रुपया 400 रुपया किलो मिलंदा। ऐं हींअर फ़ाइदो खणो, छो त मां त इन शइ जो फ़ाइदो खणी चुकी आहियां, मां पंहिंजे फ्रीज़र में फ्रीज़ करे चुकी आहियां। सो मां तव्हां सभिनीनि भेनरुनि खे बि इहा एडवाइज़ कंदसि त जेके बि सब्जियूं हींअर तव्हांखे सस्तियूं थी मिलनि, जल्दी जल्दी सां वठी करे ऐं फ्रीज़ करे छॾियो। ऐं इहे उहे शयूं हूंदियूं आहिनि जेके ख़राबु कोन थींदियूं आहिनि, ऐं तव्हां महीनो बि हिननि खे फ्रीज़ करे रखंदा न त हिननि में काई बि ख़राबी कोन थींदी आहे। ऐं जॾहिं तव्हां उन्हनि खे गरम पाणी में उन्हनि खे डिफ्रॉस्ट कंदा ऐं वरी जॾहिं तव्हां उनखे सब्ज़ी में या भाॼी में कंहिं बि शइ में जॾहिं तव्हां इस्तेमालु कंदा तव्हांखे फ्रेशनेस फील थींदी आहे। सो इहे नेचुरल शयूं आहिनि, इहे ख़राबु कोन थींदियूं आहिनि। सो अॼु मां सोचां पई त तव्हांखे ज़रूरु चवंदसि त हिन शइ जो फ़ाइदो खणो ऐं लाज़मी इहे शयूं वठी करे स्टॉक कयो, छो त रमज़ान में हूअं ई बि इहे शयूं महांगियूं थी वेंदियूं आहिनि या शॉर्टेज थी वेंदी आहे इन्हनि शयुनि जी। सो अॼु मूं वटि जेको आहे हिकु ज़बरदस्त गिफ्ट आयो आहे ऐं उहो गिफ्ट किताबनि जी सूरत में आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल सां त कंहिंखे बि कोई बहितरीनु गिफ्ट जेकॾहिं ॾिजे त या त उहो बुक हुजे या त उहो कोई कलम हुजे। त इहे ॿ शयूं जेके आहिनि न बहितरीनु गिफ्ट हूंदा आहिनि कंहिंखे ॾियण जे लाइ, ऐं सुठो बि लॻंदो आहे त हा मां कंहिंखे कोई किताबु गिफ्ट कयो आहे। सो असांजी प्यारी भेण आहे डॉक्टर सीमा अबड़ो, उन्हनि मूंखे ही 2 बुक्स मोकिलिया आहिनि। सो अॼु तव्हां सां मुंहिंजी मुलाक़ात त नाहे थी कॾहिं बि, पर थैंक यू सो मच तव्हांजी इन मोहबत जे लाइ। मां इलाही थोराइती आहियां ऐं इहा रिक्वेस्ट करणु चाहींदसि पंहिंजे शो जे ज़रिए त तव्हां ज़रूरु मुंहिंजे शो में अचिजो, शामिलु थिजो ऐं मां तव्हांखे साम्हूं खां थैंक यू करणु चाहींदमि। अच्छा, जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त क़बूल अबड़ो साहबु सिंध जो तमामु बहितरीनु ऐं वॾो शाइर जंहिंजी डेथ थी चुकी आहे तक़रीबन मुंहिंजे ख़्याल सां 2013-14 कुझु ईअं। 16 डिसंबर ते उन्हनि जी वरसी हुई, पर हिननि जी अॼु जेको आहे बुक लॉन्चिंग थी आहे जेका उन्हनि जी धीउ डॉक्टर सीमा अबड़ो पंहिंजे बाबा ते किताबु लिखियो आहे। अॼु सम्झो त प्रॉपर वे में उन्हनि जी वरसी बि मल्हाई वई आहे ऐं उन्हनि खे हिकिड़ी भेटा बि ॾिनी वई आहे धीअ जी तरफ़ां, ऐं उन्हनि जो अॼु बुक बि लॉन्च थियो आहे। त डॉक्टर सीमा अबड़ो पंहिंजे बाबा जे लाइ ही किताबु लिखियो आहे, मुंहिंजो बाबा। ऐं हिन में मुंहिंजे ख़्याल सां धीअ पंहिंजे पीउ जे लाइ उहे सभु शयूं लिखियूं हूंदियूं जेका ॼमण वक़्त खां वठी ऐं उहो वक़्तु मां चवंदी आहियां त कॾहिं बि न अचे न्याणी जी ज़िंदगी में जॾहिं हुनजा माउ पीउ हुन खां विछड़ी वञनि। भले मां चवां थी त औलाद हलियो वञे पर माउ पीउ न वञनि। त ही उहो लम्हो हूंदो आहे जॾहिं अखि खोलींदी आहे न्याणी ऐं पंहिंजे पीउ खे जॾहिं सुञाणण जी कोशिशि कंदी आहे। पंहिंजी माउ सां त हर वक़्तु गॾु हूंदी आहे, पर पीउ छा आहे त हलियो थो वञे सुबुह जो ऑफिस, वरी शाम जो जॾहिं घरु अचे थो त धीउ उन सां तमामु घणी अटैच हूंदी आहे। त हीअ न्याणी जी हिकु मोहबत आहे पंहिंजे पीउ जे लाइ, उहे अहसास आहिनि, उहे जज़्बात आहिनि जेका हिकु न्याणी ई पंहिंजे पीउ जे लाइ सम्झी सघे थी। ऐं उहो पहिरियों उन जी ज़िंदगी जी मोहबत
ऐं उहो सुपर हीरो जेका न्याणी हर न्याणी चाहींदी आहे त मूंखे जेको आहे ज़िंदगी में जेकॾहिं कोई बि हमसफ़र मिले त उहो मज़बूत ऐं सहारे ॾियण वारो मोहबत करण वारो मुंहिंजे पीउ जहिड़ो हुजे। उहा कंपेयर कंदी आहे त छा इहो इंसानु मुंहिंजे पीउ वांगुरु मुंहिंजो तहफ़ुज़ करे सघे थो, उहो पीउ वांगुरु मुंहिंजी साराह लही सघे थो, मूंसां मोहबत करे सघे थो। त इहे जज़्बा हूंदा आहिनि त हीअ किताबु यकीननि मां लाज़मी पढ़ंदसि, छो त हीअ मुंहिंजे दिलि जे बि वेझो आहे इलाही। जंहिंजो पीउ न आहे उहो सम्झी सघे थो ऐं सम्झी सघे थी त उहे जज़्बा उहे अहसास छा हूंदा आहिनि। हीअ किताबु हींअर मुंहिंजे हथ में आहे। वाक़ई मुंहिंजा लिङ जेके आहिनि हींअर कंडारजी विया आहिनि, मूंखे मुंहिंजा लफ़्ज़ मूंसां साथ नथा ॾियनि। पर अदी थैंक यू सो मच, वॾी महिरबानी तव्हांजी त मां हीअ किताबु लाज़मी पढ़ंदमि। ऐं ॿियो आहे हीअ किताबु डॉक्टर सीमा अबड़ो साहिबा जो मूं ख़ुदा ॻोल्हे वरितो आहे। हिन में आहिनि कहाणियूं, हिन में बि कहाणियूं आहिनि, सो हीअ बि मां ज़रूरु पढ़ंदमि। हीअ बि उन्हनि जो पंहिंजो लिखियलु आहे, सो वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हाणे मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु ज़बरदस्त सिंगर्स आहिनि मौजूदु। ऐं सभिनि खां पहिरियां जेको तारुफ़ कराइणु चाहींदसि, सूफ़ी सिंगर आहिनि सोनिया ख़ान। ऐं माशाल्लाह सां इलाही फेमस सूफ़ी सॉन्ग्स उन्हनि ॻाया बि आहिनि ऐं परफॉर्मेंस बि कंदियूं रहंदियूं आहिनि। उनखां अलावा असां सां गॾु आहे अहमद अबड़ो, इन्हनि जो फेमस सॉन्ग आहे बाबो ज़मीदार आहे। सो ॿिन्हिनि खे भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कीअं आहियो वदी? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं तव्हांखे मां वेलकम थी कयां KTN जी स्क्रीन ते। ॾाढो सुठो लॻो तव्हांखे ॾिसी करे। जी अस्सलाम वालेकुम भाउ, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? वालेकुम अस्सलाम, तव्हां ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जा एहसान। माशाल्लाह जी। अदी सभिनि खां पहिरियां मां तव्हां खां स्टार्ट वठणु चाहींदमि त जीअं माशाल्लाह सां तव्हां सूफ़ी सिंगर आहियो, जी जी जी। सभिनि खां पहिरियां त इहो ॿुधायो त सूफ़ी सिंगर या सूफ़िनिज़म बेसिकली आहे छा? असल में सूफ़ियाना जो है असांजो घराणो आहे। आबिदा परवीन मुंहिंजी कज़िन आहे। माशाल्लाह माशाल्लाह। त मक़सदु असां घर खां ई इहा शइ सिखी आहे त सिंगर्स त सभु आहिनि ऐं कुझु बि ॻाए सघिजे थो, लेकिन सूफ़ियाना कलाम में रूहानियत हूंदी आहे, अल्लाह मौला जो ज़िक्र हूंदो आहे। त इन जे करे असां इहो चूज़ कयोसीं त इन में रूहानियत हूंदी आहे। तमामु दिलि खे ॿुधंदड़नि खे बि सुकून मिले थो ऐं असां जॾहिं ॻायूं था वजद में अची वञूं था त असांखे बि इन शइ में तमामु बहितरीनु। माशाल्लाह माशाल्लाह। हाणे तव्हां अहिड़ी हस्ती जो नालो खयो आहे, मैडम आबिदा परवीन साहिबा लेजेंड सिंगर्स मां हिकु आहिनि, इंटरनेशनली सुञातियूं वेंदियूं आहिनि ऐं तव्हां उन्हनि जी कज़िन आहियो। ज़ाहिर आहे इहा त हिकिड़ी विरासत में तव्हांखे शइ मिली, बचपन खां ई मतिलबु तव्हां अहिड़े घर में अखि खोलिया जिथे तव्हांखे सूफ़ी रंग मिलियो आहे। पर ईअं बि थींदो आहे न त कोई चाहींदो आहे त असां इन तरफ़ वञूं, कोई चाहींदो आहे त असां न वञूं। पर छा तव्हांजो पंहिंजो शौक़ु हुयो या तव्हांखे जेको आहे बसि चयो वियो त बसि फैमिली में आहिनि त तव्हां बि इन तरफ़ अचो? बचपन खां वठी उन्हनि खे फॉलो कंदी हुयसि मां। सही। त सेकेंड आबिदा सॾींदा हुया, पर इहो आहे त मूंखे परमिशन कोन पई मिले। सही। थोरो लेट परमिशन मिली आहे। ऐं बाबा मुंहिंजो अदा उहे क्लासिकल गायक आहिनि। जेको धागे जी रस्म कई आहे मुंहिंजी, जेको थींदो आहे उस्तादी, जी जी जी, उहो उस्ताद फिदा हुसैन ख़ान हैदराबाद जी। सही सही, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा, तव्हां घणो करे परफॉर्मेंसिस जेके कंदा आहियो, लाहौर में कंदा आहियो, कराची में कंदा आहियो, सिंध में कंदा आहियो, या पर्टिकुलरली कंहिं अहिड़ी जॻह ते कंदा आहियो परफॉर्मेंसिस पंहिंजूं? असल में मुंहिंजी रिहाइश लाहौर में आहे। सही। त काफ़ी सारा कल्चर जा प्रोग्राम ऐं उते मूंखे प्रेसिडेंट बि बणायो वियो आहे लाहौर कल्चर जो। अच्छा अच्छा। मां वॾी ख़ुशनसीबु आहियां, मूंखे हिते बि तमामु बहितरीनु जेको आहे सो तरीक़े सां इज़त मिले थी जॾहिं बि असां पंहिंजे सिंध में अचूं था। त छो त उते बि असां पंहिंजे सिंध जी नुमाइंदगी कंदा आहियूं। अजरक खां सवाइ को बि मुंहिंजो हिकिड़ो प्रोग्राम न आहे। ऐं वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा हूंदी आहे जॾहिं लाहौर में या किथे बि पूरे पंजाब में परफॉर्मेंस कंदा आहियूं त उते असांखां सिंधी कलाम लाज़मी ॿुधंदा आहिनि। ऐं उहो मुंहिंजो ॾींहुं जेको आहे सो एज़ाज़ खां कोई घटि न हूंदो आहे जो सिंधी में कलाम असांखां ॿुधो वञे। वाह वाह, ज़बरदस्त। इहा त बहितरीनु ॻाल्हि आहे, जिथे बि रहो सिंध जी नुमाइंदगी, सिंध जी नुमाइंदगी कयो, चाहे तव्हां सिंध में रहो या तव्हां कंहिं ॿिए मुल्क में रहो या कंहिं ॿी दुनिया में रहो।
पर जिथे बि रहो पंहिंजे मुल्क खे पंहिंजी सिंध अमड़ खे रिप्रेज़ेंट लाज़मी कयो। सो भाउ इहो ॿुधायो त माशाल्लाह तव्हांजो जेको गानो आहे बाबू ज़मींदार आहे, पैसो आहे, तमामु घणो हिट वियो। अल्हम्दुलिल्लाह। त हाणे बि ओतिरो ई हिट आहे या थोरो घटि थियो आहे? ॾिसो जीअं इवेंट्स वग़ैरह आहिनि, प्रोग्राम वग़ैरह जेके शादियुनि जा थियनि था पिया या ख़ुशियुनि जा जेके बि सिंध जे अंदरि थियनि था, त इहो सॉन्ग पार्ट 1 आहे ऐं पार्ट 2 आहे। हिकु मूं ॻायो, हिकिड़ो मुंहिंजो सौटु आहे सॻो, उन ॻायो हुयो। सो अल्हम्दुलिल्लाह उहे ॿई सॉन्ग हिक ई बराबरि में हलनि था पिया। उन जो नालो ज़मान ज़मान। अच्छा, उन्हनि जो वरी हथ में राडो वाच है कुझु ईअं, बाह में घड़ी राडो, बाह में घड़ी राडो आहे। जॾहिं हिकिड़ो गानो ऑलरेडी एतिरो फेमस थी थो वञे त वरी उन जे ई तर्ज़ ते थोरो चेंज करे शाइरी वरी ॿियो गानो बि अचे थो त पहिरें वारे खे थोरो कॉम्पिटिशन त मिले थो न? बिल्कुलु उनखे ईअं त ब्रेक अची थी वञे। पहिरीं ॻाल्हि त इहा जेका माना की पहिरें आर्टिस्ट जी पहिरें फ़नकार जी पंहिंजी महिनत आहे उहा राहिगान थी वञे। पोइ तव्हां पंहिंजे कज़न खे चयो न त ईअं न कर? मूंखे यकीन करियो त ख़ुशी थी, छो जो मुंहिंजो हिकु त सौटु आहे, ॿियो रत आहे पंहिंजी। असांखे ख़ुशी आहे, अगरि उन ॻायो या मूं ॻायो त मां कोई फ़र्क़ु न सम्झंदो आहियां। पर जेकॾहिं तव्हां खां वधीक हुनजो गानो हिट थी वियो त पोइ? ॾिसो हुनजो हिट थियो आहे त मूंखे ई ख़ुशी आहे ऐं माण्हू मूंखे ई सॾींदा चयो आहे तुंहिंजो ई आवाज़ु आहे, आवाज़ बि मैच आहे। स्क्रीन ते वेही त नथा चओ? ॾिसो सॉन्ग आहे जेको पंहिंजो हले थो, त इन में असां जेके सौट आहियूं उहो शक्ल खां भिक जड़ाई ॾिसबा आहियूं हक़ीक़त में त। ऐं अल्हम्दुलिल्लाह सोटनि में एॾी मोहबत थींदी आहे छा? बिल्कुलु आहे, अगरि कोई करे त मोहबत आहे। सही, मज़ाक थी कयां, मां तव्हांखे तंग थी कयां पई। न, वॾी महिरबानी तव्हांजी। तंग कयो या उहो असां तंग कोन थींदासीं, ख़ुशी थींदी असांखे। बहरहाल सौट आहिनि त उनजे मथां असां पंहिंजो सिर बहादुर कंदासीं त हिकिड़े गाने जी ॻाल्हि आहे। ज़बरदस्त, सुठी ॻाल्हि आहे। त अदी सभिनि खां पहिरियां जेको आहे प्रोग्राम जी शुरूआति तव्हां सां करणु चाहींदमि, कहिड़ो कलाम असांखे ॿुधाईंदा? बसि हींअर त कोशिशि कंदासीं सिंधी में ई परफॉर्मेंस सॼी हुजे असांजी, त शाम जो ई स्टार्ट ज़बरदस्त। शाम जो ही पहर नाव असांजे कयो, शाम जो ही पहर नाव असांजे कयो, कुझु तइदा कयो केत ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर
चोले आवाज तेजे की चटल रंग चोले आवाज तेजे की चटल रंग चोले आवाज तेजे की चटल बर्त जी मुझे हयाती मथा बर्त मुझे हयाती मथा सो भरल कुछ तई दा कयो के तगालू कयो शाम जो ही पहर नाव सांजे कुछ तई दा कयो के तगालू कयो शाम जो ही पहर नाव सांजे कयो शाम जो ही पहर जिंदगी रन सजे मां उन्यायल बकी जिंदगी रन सजे मां उन्यायल बकी जिंदगी रन सजे मां उन्यायल बकी डंड पानी किते गाइसा बडसो कुछ तई दा कयो केते गालू कयो शाम जो ही पहर वाह वाह बहितरीन बहितरीन ज़बरदस्त ही गानो ॾाढो फेमस ऐं ॾाढो बहितरीन सॉन्ग आहे ॾाढी प्यारी शाइरी आहे बरकत भट्ट साहब जो ॻायल आहे ऐं वरी तव्हांजे आवाज़ में तव्हांजे अंदाज़ में ॿुधी अञा वधीक इंजॉय कयो आहे हिन में थोरो सूफ़ीनिज़म वारो टच बि हुयो बस हर सिंगर जी पंहिंजी अदायगी हूंदी आहे पंहिंजो गायकी हूंदी आहे त उन में हुजणु खपे थोरी चेंजिंग हुजणु असल खपे हा में बस हुते परफॉर्मेंस सॼी पंजाबी ऐं सराइकी हले पई ओ, त मूं सही, सिंधी काफ़ी टाइम खां पोइ ॻायो आहे पोइ जहिड़ो बि आहे न क़बूलु न कजो। बहितरीन बहितरीन मूंखे त पसंदि आयो सभिनीनि खे इनफैक्ट पसंदि आयो अच्छा तव्हां घणो करे जेका बि पंहिंजो कलाम ॻाईंदा आहियो उहे पंजाबी ऐं सराइकी में ई हूंदा आहिनि जी 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 जी। उते कोई अच्छा मतिलबु फरमाइश कंदो आहे त पोइ कोई हिकिड़ो सिंधी उहो करे वठंदा आहियूं सही या उर्दू में बि उर्दू बि थींदा आहिनि पर घणो करे तव्हां कंहिंखे ॻाईंदा आहियो वधीक आबदा जी इहो ई आहे मुंहिंजो त अंग्रेज स्टाइल रंग ऐं शाइर कहिड़ो वधीक ॻाईंदा आहियो जंहिंजा कलाम तव्हां ॻाईंदा हुजो जवाद जाफ़री जेके मुंहिंजा न्यू कलाम मूं रिलीज़ कराइण मुंहिंजा पंहिंजा सही पर्सनल उहे जवाद जाफ़री जी घणी सही। तमामु सुठी शाइरी जे ॾिसो हाणे कंपोज़िशन मुंहिंजे भाउ जी आहे उस्ताद फ़िदा हुसैन त हिकिड़ो अंग हूंदो आहे जंहिंमें शाइर जो उहो उन ते फिट थिए थो त उहो शाइर असांजो लाड़काणे जो जेको जवाद जाफ़री आहे जी सिंधी जी जी ऐं भाउ मुंहिंजो फ़िदा हुसैन उनजी कंपोज़िशन हूंदी आहे ख़ासि करे जेके सही। मुंहिंजा पर्सनल कलाम आहिनि सही सही ज़बरदस्त ज़बरदस्त त भाउ तव्हां बि जेको आहे असां सां गॾु आहियो हिकिड़े पासे सूफ़ी रंग आहे ॿिए पासे ज़मानो आहे इहो त हिकिड़ो मतिलबु ज़बरदस्त हिकिड़ो टाए थी वियो विच में असांजे त तव्हां छा ॿुधाईंदव हींअर असांखे असां हींअर अव्हांखे गीत ॿुधाईंदासीं त भले तबाही थिए पर इश्क न छॾो ओ हो कलाम इरशाद जागीरानी साहब जो आहे जी बिल्कुलु उनजो ई आहे वरी तव्हां हिनखे ॿीहर ॻायो आहे ही असल में आहे सॉन्ग जेको ॻायो आहे उहो अब्दुलरऊफ़ मक्सी साहब ॻायो आहे उन खां बाद में मूं ॻायो आहे उन खां बाद में तव्हां ॻायो आहे ईअं त काफ़ी फ़नकारनि ॻायो आहे पर मूं बि वरी हिन विच में शामिल थी वियो अच्छा पहिरियां त कॉपी राइट जा इशूज़ थी पवंदा हुया पहिरें दौर में हाणे इहे शयूं नथियूं थियनि हींअर त त हिक ॿिए जो गानो चोरी करे ॻाइणु म्यूज़िक चेंज करणु या थोरा मिसरा चेंज करणु अॼुकल्ह इहा शइ नाहे न असां चेंज न कयो असां ख़ाली हिन जो जेको ट्रैक आहे उहो चेंज कयो उहो आहे चेंज म्यूज़िक ट्रैक उहा ई ॻाल्हि थी कयां न त जी। पहिरियां कॉपी राइट जा इशूज़ थी वेंदा हुया
ऐं मसला मसाइल थींदा हुया, हाणे इहे शयूं नथियूं थियनि, हींअर हाणे चवंदा भली ॻायो। हाँ, कोई भी कंहिंजो ॻाए सघे थो। ईअं त पुराणा गाना हुया, हाणे ताज़ा करे फ़नकार ॻाइनि था पिया, जीअं उस्ताद जोगी जलाल जा आहिनि या जलाल चांडियो साहिब जा आहिनि या उहे त मिसिस मरहूम थी विया न, उन्हनि खे त भेटा ॾेई सघिजे थी न, हा, हे न, त बिल्कुलु। जहिड़ा जाॻंदा न बा जहिड़ा जाॻंदा जा माण्हू ऐं चोरी उन्हनि जा करे ई था गाना वञनि। खणी करे हिक ॿिए खे ॻाइनि था, त उहो थी चवां मां। इजाज़त सां थींदो आहे, इजाज़त सां वठंदा थींदो, आहियूं, हा, बिल्कुलु। इहा ॻाल्हि कयूं न, त इजाज़त वठबी आहे या तव्हां बसि ईअं ई रिकॉर्ड न, करे न, छॾींदा इजाज़त आहियो? वठंदा आहियूं। ओके ओके, ठीकु आहे, ठीकु आहे, सही। त हिते वठंदासीं ब्रेक ऐं जल्दी हाज़िर था थियूं। वेलकम बैक व्यूअर्स, वे तव्हांखे भली कार कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर मुंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे। सो अदी सोनिया, तव्हां इहो ॿुधायो त तव्हां माशाल्लाह कराची आया आहियो। पहिरियां त उर्स हली रहियो हुयो शहबाज़ कलंदर साहब जो, त उन में तव्हां आया ऐं उते तव्हां परफॉर्म कयो। उहो मेलो तव्हांजो कीअं रहियो, वरी हिते तव्हांजो अचणु कीअं थियो? बसि सरकार जी ड्यूटी हर साल ॾींदा आहियूं, त सही हिते त हाणे मेले में निंडूं बिंडूं कंहिंजी पूरी कोन थियूं थियनि। सही उते जेको बि 2 ॾींहं हुयो, वरी कल्ह असां पहुतासीं कराची। सही अदा सलीम रज़ा जेको काइनाती कुसाउन वारो आहे, उते स्टे आहे मुंहिंजी, उनजी केयर ऑफ पोइ वरी हिते आयासीं। सही ऐं कुझु सिंध चैनलनि खे बि, सिंधी चैनलनि खे टाइम ॾिनो वञे, सही छो त बेसिकली आहियूं त सिंधी न, असां बिल्कुलु कुझु बि बिल्कुलु वरी कॾहिं बि वापसि अची सघूं था लाहौर खां। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। त मां जेको बि KTN पहिरियों भेरो ईंदो आहे, मां हुनखां पुछंदी आहियां त KTN अची तव्हांखे कीअं लॻो? तमामु बहितरीनु, छो त सिंध त हाणे सॼो असांजो सुहिणो आहे बेशक। ऐं छाजी तारीफ़ कजे। उहो त असांखे बचपन खां वठी पैदाइशी हितां जी आहे, स्टडी हिते कई आहे, शादियूं हिते थियूं आहिनि, सही त पोइ हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सिंध पंहिंजो त सुठो ई लॻंदो आहे। सही। जॾहिं वेंदा आहियूं त दिलि मुरझाइजी वेंदो आहे, पर छा कजे, रिहाइश आहे उते, थोरो आहे सेटअप ठहियलु। सही। त केतिरे अरसे खां तव्हां लाहौर में आहियो? मूंखे 5-6 साल थी विया 5-6 साल थी विया आहिनि। सही। त उते ज़ाहिर आहे 5-6 सालनि खां रहो था, त हिकिड़ी छिक त थींदी आहे पंहिंजे। बिल्कुलु। न पोइ अदी सनम आहे उते, वरी हा उन ॾे वेंदा आहियूं, कॾहिं उहा अचे, सही वेंदी आहे मुंहिंजी सुठी भेण मुंहिंजी, दुआ सही सलाम सही। अदी हुमेरा चना। जी 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 जी। हा, इहा त हिकिड़ी गैदरिंग थी वई त न, पंहिंजा तव्हां। पाण में उते हुननि जो बि साह मुंहिंजो हा मौक़ो, चवंदा आहियूं असां सिंधी पाण में हिते गॾायूं, पोइ हा कॾहिं अदी मूं ॾे, कॾहिं मां अदी। हा, इहो बि सही आहे। अच्छा, कॾहिं गॾु ईअं महफ़िलूं कयूं अथव? अदी सनम सां मुंहिंजो 2 महीना पहिरियां कल्चर जो प्रोग्राम गॾु कयो आहे असां। सही। ऐं अदी हुमैरा सां? उहो लाइव ईअं जे तव्हां सां गैदरिंग में, बाक़ी हुअं प्रोग्राम न कयो आहे। प्रोग्राम न हा, कयो उहो आहे। सनम सही सां सही थियल सही सही। अच्छा, तव्हांजी सॼी एजुकेशन हितां जी आहे, तव्हांजी शादी बि हिते थी, ऐं तव्हां खां मां पुछणु चाहींदसि त तव्हांजी छा एजुकेशन आहे? ग्रेजुएशन कई। ग्रेजुएशन कई आहे। सही। त उहो टाइम यादि ईंदो आहे तव्हांखे, ग्रेजुएशन वारो, कॉलेज वारो? हा, उहो त विसरण जो न आहे। कुझु बचपन यादूं? कॾहिं पुराणो कोन थींदो आहे, छो जो उहे यादि ईंदियूं आहिनि त तमामु बहितरीनु लॻंदो आहे, वरी वापसि हलिया वेंदा आहियूं थोरी देरि लाइ। अच्छा, हिन खां अलावा तव्हांजी छा एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि? मतिलबु फंक्शन्स खां अलावा ऐं ॻाइण खां अलावा ॿियो छा कंदा आहियो? कहिड़ियूं एक्टिविटीज़ आहिनि तव्हांजूं? बसि घर, ॿारनि खे टाइम ॾींदा आहियूं फुल। हिकिड़ा आर्टिस्ट ईअं हूंदा आहिनि त घर खां सफ़ा कटिजी वेंदा आहिनि, ॿारनि खे टाइम न ॾियणु। मुंहिंजो फुल घर ते बि फोकस हूंदो आहे। ज़बरदस्त। असल में इहो ईअं आहे त वरी पोइ ॿार एसासी कमतरी में थी वञनि था, बिल्कुलु त माना बिल्कुलु। हा असांखे बचपन उन्हनि खे नथो मिले टाइम, त कोशिशि इहा ई हूंदी आहे त हिननि खे बि फुल टाइम ऐं हथ सां हर कमु करणु मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। त सही। ॿियनि जे हथ सां कमु करण जो मक़सदु तव्हांजो कुकिंग त न आहे? कुकिंग बि आहे, सॼो ई जेको बि कमु, त सही। इहा ई हूंदी आहे कोशिशि, त मतिलबु मुंहिंजो पाण ई। 100% हा पंहिंजो ॿारनि खे ॾियणु सुठी ॻाल्हि आहे। ऐं ही एज बि अहिड़ी हूंदी आहे ॿारनि जी
जो इन में ॿारनि खे जेको आहे न वाक़ई तव्हां सही ॻाल्हि की त अहसास कमतरी में ॿार हलिया वेंदा आहिनि त असांजो माउ पीउ जेको आहे असांखां परे छो आहे असांखे टाइम छो कोन थो ॾिए ख़ासि करे मां त उहा त Exactly, घर हा, में हूंदी आहे न हा, वरी हा। जॾहिं आर्टिस्ट थियूं था असां त उन्हनि खे टाइम न ॾियणु त इहो वरी पोइ हुननि ते ज़ुल्म आहे कोशिशि कंदा आहियूं बसि जल्दी जल्दी हर शइ खे टाइम न सुठी ॻाल्हि आहे ॾाढो रिहर्सल सुठो इहा मूंखे करणु, ॾाढी सुठी शइ लॻी हा। तव्हांजी तव्हांजे ॿारनि में कंहिंखे ख़्वाहिश आहे त उहे बि तव्हां वांगुरु सूफ़ी सिंगर थियनि या जीअं ज़माने जा अॼुकल्ह गीत ॻाइनि था ॿार जी जी गुनगुनाईंदा आहिनि सुरीला गुनगुनाईंदा आहिनि, हा, ॿई माशाल्लाह ॿई नंढड़ो हा हसनैन वॾे जो नालो आहे सही। त 8-10 साल जी एज ॿिन्ही जी सही। हिकिड़ो 8 साल जो हिकु 10 साल गुनगुनाईंदा आहिनि ॿई सुरीला आहिनि माशाल्लाह जी 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 अच्छा माशाल्लाह यानी या नंढे हूंदे खां हिननि खे ट्रेनिंग मिली हा रही बसि आहे उहो ब्लड में जीअं ज़ाहिर आहे। तुख में तासीर सोबत ज़ाहिर असर आहे, हा। इहे शयूं त थियनि हा थियूं हा बिल्कुलु हलो अलाह कंदो इंशाल्लाह इहे बि सुठा सिंगर्स थींदा पाकिस्तान जो सरमायो आहिनि इहे बिल्कुलु बि आहिनि जॾहिं बिल्कुलु हिते आहिनि अचूं था त सिंध में मूंसां गॾु आजिया जी तकरीब थिए थी किथे बि हिननि खे बि अजरक पाराए वेंदो आहे हिननि सां माशाल्लाह त हीअ माशाल्लाह असांजो सरमायो आहिनि हीअ बि सिंगर थींदा लॻे थो तव्हां सुरीला इंशाल्लाह आहियो तव्हां घराणे सां आहियो हा हा न इंशाल्लाह इंशाल्लाह छो न ही ॿार ई फ्यूचर आहिनि असांजो बिल्कुलु ऐं इन्हनि खे ई अॻिते वधिणो आहे ऐं ही म्यूज़िक जेका आहे न अदी मां चवां थी त इहा हर कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे न ई वरी कोई हिनखे सम्झी सघे थो बिल्कुलु सिर्फ़ु अॻिते उहो ई खणी हली सघे थो जेको प्रॉपर हिन खे सम्झे सम्झे थो हा इल्मु जे अगरि ॻाल्हि अचे थी त उहो त कोई बि अॼु ॾींहं ताईं उते पहुची न सघियो आहे पर बसि कोशिशि आहे इंशाल्लाह 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 त हीअं छा पिया ॿुधायो असांखे अली मारूणा उनजी कंपोज़िशन चेंज आहे त पोइ इहो तव्हांजे नज़र कयूं था ज़रूरु अले 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 मुझा मारूड़ा मुझे जोगियड़ा अले 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 मुझा मारूड़ा मुझा जोगियड़ा मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा मारूड़ा मिठड़ा मुझा अले 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 मुझा मारूड़ा मुझे जोगियड़ा सारेगा 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 गमा पा गमा पा गमा पा गा पा मा गा सारेगा मा पा जोगी आया मुन सुनाता जोगी आया मुन सुनाता जोगी आया मुन सुनाता गायल दिल के गाया बोला गाया गाया अले 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 मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा अदियों शाह लतीफ चवे मियां अदियों शाह लतीफ चवे मियां लालो लाल लतीफ चवे मियां अदियों शाह लतीफ चवे मियां लतीफ चवे मियां विछड़िया मोह मिलाए विया ओला मिलाए विया अले 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 मुझा मारूड़ा मुझे जोगियड़ा मुझे जोगियड़ा मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा मारूड़ा मिठड़ा मुझा अले 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 मुझे मारूड़ा मुझे जोगियड़ा
बेहतरीन माशाल्लाह ज़बरदस्त इहा बि परफॉर्मेंस तव्हांजी लाजवाब माशाल्लाह महिरबानी अदी इहा हिकिड़ी ग्रिप आहे तव्हांजी न मतिलबु लफ़्ज़नि ते बि ऐं माशाल्लाह तव्हांजे आवाज़ में उहो कमाल बि आहे जी, त मां इहो चाहींदसि त तव्हां असांजे व्यूवर्स खे या जेके उहे भेनरूं या उहे भाइर जेके इन फील्ड में अचणु चाहिनि था सूफ़ीनिज़म ॾिसो हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे ठीकु आहे न पर इलाहियुनि छोकिरनि खे छोकिरियुनि खे शौक़ु आहे त असां कोई ज़मानो न ॻायूं पर असां सूफ़ीनिज़म जी तरफ़ अचूं त उन्हनि खे हिकिड़ो सूफ़ी सिंगर थियण जे लाइ तव्हां कहिड़ी टिप ॾियणु चाहींदव ॾिसो न हाणे सभ खां पहिरियां हूंदी आहे क्लासिकल मां ई सूफ़ी अंदाज़ निकिरंदो आहे त सूफ़ी ॻाइणु ॾुखियो त आहे पंहिंजी जाइ ते पर इहे उहा ई ॻाल्हि अची वई त जंहिंजे वस जी ॻाल्हि हुजे पर मुंहिंजो मैसेज इहो ई हूंदो त इन तरफ़ अचो इन में रूहानियत बि आहे अलाह मौला जो ज़िक्र आहे पर अगरि आहे त सभिनी जो इहो ई सुवालु हूंदो आहे त हू जेका गायकी आहे उन में पैसो वधीक आहे पर जॾहिं मतिलबु नालो ठही थो वञे या थोरा तव्हां फेमस थी था वञो त हिन में ओतिरो उन खां ट्रिपल ते आहे अगरि इन ॻाल्हि ते अचो था त हुन में पैसो आहे इहो ज़माने जे हिन में मां चवां थी रूहानियत आहे पर अंग त मुश्किल आहे पंहिंजी जाइ ते पर अचणु खपे पर हिकिड़े सुठे सिंगर थियण जे लाइ तव्हांखे छा करणु घुरिजे बसि हर कम में मौला जी अलाह जी मदद जेको आहे सो लाज़मी आहे त असां त जॾहिं बि कोई कमु थींदो आहे त नमाज़ पढ़ंदा आहियूं मौला खां मदद घुरंदा आहियूं उहो आसान थियो की अहिड़ियूं मुश्किल कंपोज़िशन हूंदियूं जेके अॻियां ईंदियूं आहिनि त उन्हनि खे ॻाइण लाइ माना ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे पोइ उन लाइ दुआ बेस्ट आहे सभ खां पहिरियां ज़बरदस्त काई बि शइ आहे दुआ रद्द न कंदो आहे मालिक इन जे लाइ मुंहिंजो जेको पंहिंजो अक़ीदो ऐं तजुर्बो तव्हांखे ॿुधायां थी इहा सुठी ॻाल्हि आहे त मतिलबु तव्हां अलाह जे हवाले पाण खे करे छॾियो ऐं पहिरियां दुआ घुरो त अलाह साईं चाहे उहो कॉन्सर्ट हुजे शो हुजे कुझु बि हुजे एक्सरसाइज़ दुआ घुरो त अलाह साईं बसि इज़त रखिजा सुठे नमूने थी वञे ऐं कॾहिं कॾहिं मुश्किल अहिड़ियूं जेके कंपोज़िशन्स हूंदियूं आहिनि जेके यादि बि न हुजनि थोरी थोरी यादि हुजनि ऐं वरी तव्हांखे लाइव परफॉर्म करिणो आहे पोइ उन्हनि खे कीअं मतिलबु तव्हां मेंटेन रखंदा आहियो बसि इहो ई तव्हांखे मूं ॿुधो न जेको मूंखां सुवालु कयो था त मुंहिंजे हद ताईं बाक़ी मूंखे ॿियनि जी सिंगर्स जी ख़बर कोन्हे का मुंहिंजो इहो आहे त वरी दुख में तासीर सोबत असर उहे शयूं अची थियूं वञनि ऐं मां रिलैक्स बि तॾहिं हूंदी आहियां त मां उन्हनि जो वॾनि जो पंहिंजनि जो नालो वठी करे उस्तादी जो उन्हनि खे यादि करे जंहिंजे करे अॼु असांजी एतिरी इज़त आहे ऐं मां सुञाती वञा थी उन्हनि जे नाले सां त मां रिलैक्स हूंदी आहियां ॿारनि जी ख़िदमत कंदी हर शइ पोइ जेॾी महिल टाइम ईंदो आहे त मालिक मुंहिंजी बि मदद करे थी वेंदो आहे मुंहिंजा कम जल्दी आसान थी वेंदा आहिनि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जीअं भाउ तव्हां माशाल्लाह गाना हिट ते हिट थींदा था वञनि त हींअर काई नई कंपोज़िशन अची रही आहे जी अल्हम्दुलिल्लाह मूं राति जो हिकिड़ो सॉन्ग रिकॉर्ड कयो हुयो पोइ फर्स्ट टाइम हींअर प्लेयर कंदासीं उनखे अच्छा अॼु परफॉर्म कंदव इंशाअल्लाह सही तमामु बहितरीनु सॉन्ग आहे अच्छा तव्हांजे नज़र कंदासीं सही ऐं उन खां अलावा ॿियो एल्बम्स ते कमु या जीअं हाणे माशाल्लाह ईद ईंदी त ईद जे लाइ बि कुझु तयारी अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा हींअर तक़रीबन 3 एल्बम गॾु आहिनि जेके हिन रमज़ान जे ईद ते मां ऑन एयर थींदा तव्हांजा सही ज़बरदस्त 3 एल्बम कया आहिनि उन खां अॻु में हाणे जेको आहे शो करे आहियूं हफ़्तो पहिरियां अच्छा 3 एल्बम जो मुंहिंजा 5 एल्बम हींअर मुक़ररु आहिनि ताज़ा कया आहिनि जेको माना 2 महीननि जे अंदरि सो हींअर अल्हम्दुलिल्लाह जेके 3 एल्बम आहिनि गॾु अचनि पिया ज़बरदस्त इहा त हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त 3 एल्बम ऐं 3 गॾु पिया तव्हांजा रिलीज़ वाह वाह त हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थींदासीं पोइ जेको आहे अहमद भाउ खां गानो बि ॿुधंदासीं जल्दी हाज़िर था थियूं
ॿीहर तव्हांखे भली कार्ड कंदासीं रंगन भरी शाम में। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल करे सघो था, नंबर तव्हांजी स्क्रीन ते अची रहियो आहे। ॿाहिरि सिंगिंग खां अलावा ॿियो छा कमु कंदा आहियो तव्हां? को जॉब वग़ैरह या कोई का त एक्टिविटी हूंदी न, रुॻो ही ॻाइण वॼाइण त न हूंदो न सिर्फ़? जी बिल्कुलु, मां जेको आहे सो असांजो पंहिंजो स्टूडियो आहे, ऑडियो स्टूडियो। अच्छा अच्छा अच्छा, उते कमु कयूं था। प्लस में असां स्टेट एजेंसी जो कमु कंदा आहियूं। सही सही पंहिंजी प्रॉपर्टी जो। सही। पोइ अगरि कंहिंखे का प्रॉपर्टी ख़रीद करणी हुजे या सेल करणी हुजे, वो तव्हां सां राब्तो करे? बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं अगरि कोई न वठे त पोइ तव्हां हुनखे ॻाए करे इम्प्रेस बि कंदा हूंदा? हाणे कोशिशि इहा था कयूं त हींअर कराची जी मार्केटिंग थोरो किरी पई आहे, त चवंदा ॻाए करे माण्हुनि खे होशियारु कयूं। हा न, पोइ तव्हां अहिड़ो कोई गानो ॻायो जेको तव्हांजे कम जे हिसाब सां हुजे, को लिखायो अहिड़ो गानो? लिखंदा त पाण ई आहियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जॾहिं मुंहिंजे बाबा जे लाइ माण्हू पुछा कंदा तव्हांजो बाबा छा कंदो आहे, पोइ मूं ॿुधायो माण्हुनि खे बाबो ज़मीनदार आहे। हाणे वरी जेको आहे स्टेट जे लाइ बि इहो सही कयो अथव त बाबो त ज़मीनदार आहे ई आहे, पर हाणे तव्हां पंहिंजे लाइ इहो ॿुधायो त भई जेकॾहिं प्रॉपर्टी ख़रीद करणी अथव त अचो मूंसां राब्तो कयो। जेकॾहिं ख़रीद नथा कयो, ॾिसी करे हलिया था वञो, त उन्हनि खे कन्विंस कयो, ॻाइण जे थ्रू उनखे कन्विंस कयो। न, एतिरी बि हक़ीक़त में पुछो त ईअं न आहे। अलाह जे दर ते शुक्र आहे, बसि जेको कुझु आहे अलाह बसि सुठे तरीक़े सां। माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे, ईअं ई हुजणु खपे। पोइ कहिड़ो गानो था ॿुधायो हींअर? हींअर असां गानो कयो आहे हिकिड़ो, अॼु जेको ॿुधाए तव्हांखे राति रिकॉर्ड कयो आहे, असांजा थी सोट इलाही, असांजा थी मासात इलाही। वाह वाह। करणो अथई जे झेड़ो हली आ, पंहिंजो वठी गॾु वेड़ो हली आ। करणो अथई जे झेड़ो हली आ, पंहिंजो वठी गॾु वेड़ो हली आ। अकेलो न आहियां त मथो रखां राज वारो हां, खुटी न खई मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई सोट इलाही। मुंहिंजा थई माता त इलाही, मुंहिंजा थई मां रोट इलाही, मुंहिंजा थई वफ़ात इलाही। हथियारनि खां असां डिॼंदा न आहियूं, सीनो खोले असां घुमंदा आहियूं। हथियारनि खां असां डिॼंदा न आहियूं, सीनो खोले असां घुमंदा आहियूं। अकेलो न आहियां त मथो रखां राज वारो हां, खुटी न खई मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई सोट इलाही। खुटी न खई मुंहिंजा थई माता त इलाही, मुंहिंजा थई मां रोट इलाही, मुंहिंजा थई वफ़ात इलाही। जवान आहीं जे साम्हूं विढ़ तूं, पर पुठ वेही न दाड़ हण तूं। जवान आहीं जे साम्हूं विढ़ तूं, पर पुठ वेही न दाड़ हण तूं। अकेलो न आहियां त मथो रखां राज वारो हां, खुटी न खई मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई, मुंहिंजा अथई सोट इलाही। खुटी न खई मुंहिंजा थई माता त इलाही, मुंहिंजा थई मां रोट इलाही, मुंहिंजा थई वफ़ात इलाही।
कुर्बान चए तोखे टांडा ॾींदुम मार पाणी चए तोखे कोन छॾींदुम कुर्बान चए तोखे टांडा ॾींदुम मार पाणी चए तोखे कोन छॾींदुम अकेलो न आहियां त मथो रखां राज वारो हां घुटी न खणी मुंहिंजा अथई सोट इलाही घुटी न खणी मुंहिंजा अथई माता त इलाही मुंहिंजा अथई मां रोट इलाही मुंहिंजा अथई कोफ़ाट इलाही वाह वाह अच्छा भाउ इहो गानो तव्हांजो मतिलबु अॼु ई तव्हां हिते ॻायो आहे ऐं तव्हां मतिलबु सम्झो त KTN ते रिलीज़ करे छॾियो जी बिल्कुलु ऐं अपलोड कॾहिं थींदो हुयो हाणे ही ट्रैक आहे KTN खे ॾींदासीं ऐं जॾहिं KTN पाण जेको आहे सो हिनखे खणी ऐं जेको आहे दुनिया खे ॾेखारे सही अच्छा अच्छा सही आहे अच्छा इहो लिखियो तव्हां पाण ई न ही कज़न आहे मुंहिंजो उन मूंसां गॾु वेही करे लिखियो हुयो पोइ हुनखे थोरो घणो मां ॿुधायो हुयो अच्छा हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां ॾिसो मां जेका होस्ट आहियां न मां तनक़ीद बि कंदी आहियां ऐं फेवर बि कंदी आहियां जी बिल्कुलु ठीकु आहे न इहे ॿई शयूं मूं में अथव बर्दाश्त करे सघंदव जी बिल्कुलु ॾिसो जेको हक़ सच हुजे मुंहं ते चई ॾिजे असां इन शइ खां कॾहिं निकिरंदासीं जॾहिं असां पंहिंजे गाननि में हथियार ऐं इन्हनि शयुनि जी ॻाल्हि न कयूं ॾिसो हींअर टिकटॉक ते या यूट्यूब ते तव्हां जेके बि न सॉन्ग टिकटॉक ऐं इन्हनि जी ॻाल्हि न कयो असां व्यूवर्स सां अटैच्ड आहियूं ठीकु आहे न असां हिकिड़ी अहिड़ी स्क्रीन ते वेठा आहियूं जिथे असांखे दुनिया थी ॾिसे सही आहे न हुते बि दुनिया ॾिसे थी ईअं न आहे त टिकटॉक दुनिया नथी ॾिसे पर इन शइ खां असां कॾहिं ॿाहिरि निकिरंदासीं हीअ त ॾिसो ख़ुदा ताला जो हेॾो वॾो जान आहे हाणे इन जी एतिरी वॾी मां जेको आहे सो पाण तव्हांखे ॿुधाए छॾियां त मतिलबु माना पूरो करे छॾियां हिन फ़ैसिले खे त हीअ कॾहिं निकिरंदासीं माना पर तव्हां जहिड़ा नौजवान जेके छोकिरा आहिनि जेके सिंगर्स आहिनि तव्हां जेकॾहिं पंहिंजी शाइरी खे थोरो चेंज कयो त शायदि इहा सुधार अची सघे थी पोइट्री जे थ्रू हींअर कोशिशि कंदासीं त इनखे जेकर न ॻाइजे पर हक़ीक़त इहा आहे त माण्हुनि खे खपे थो रोशो न रोशे खां कढणो आहे रोशो इलाही थी वियो मां सम्झां थी माइंड न कजो पर हिकिड़ी सिधी ॻाल्हि कंदसि छो जो मां स्ट्रेट फॉरवर्ड ॻाल्हाईंदी आहियां पोइ कंहिंखे सुठो लॻे कंहिंखे बुरो लॻे मां इन जी परवाह न कंदी आहियां मां स्ट्रेट ॻाल्हाईंदी आहियां मुंहिंजे ख़्याल सां त असांखे हाणे इन शइ खां ॿाहिरि निकिरणु खपे सीनो खोले थो घुमां या हथियार आहिनि मूं वटि त इहे शयूं जेके आहिनि न मां सम्झां थी त सुठियूं नथियूं लॻनि हिकिड़ी फैमिली अगरि वेठी आहे त मुंहिंजे ख़्याल सां कोई न ॿुधंदो न तक़रीबन हींअर फैमिली बि तव्हां ॾिसो मां तव्हांखे वरी उहा ई ॻाल्हि कंदुमि त तव्हां ID त खोलियो टिकटॉक जी कंहिंजी बि तव्हांखे रुॻो इहे ई ॻाल्हियूं मिलंदियूं जेका शइ टिकटॉक ते हले थी ऐं जेका असां टिकटॉक ते फॉलो था कयूं न इन जो मतिलबु त असां टिकटॉक ते ई हलूं था राति ॾींहं असां टिकटॉक ते था हलूं असांजी पंहिंजी पर्सनल लाइफ ख़तमु थी वई आहे बिल्कुलु ईअं ई आहे हींअर पंहिंजो म्यूज़िक जो कहिड़ो पंहिंजो विकार रहियो आहे सिंध जे अंदरि हे अधी मिसाल आहे असांजे साम्हूं हे सूफ़ी थी ॻाइनि पियूं ही मिसाल आहे हिननि जी शाइरी ॾिसो माशाल्लाह जेके कलाम ॻाइनि थियूं इहो मां तव्हांखे बुरो नथी चवां तव्हां उन तरफ़ न वञिजो मां हिकिड़ो सिर्फ़ु तव्हांखे इहो चवंदी थोरो चेंज आणियो शाइरी में ॾिसो मां बुरो बि कोन थो मञां बहरहाल कोशिशि कंदासीं इंशाअल्लाह कोशिशि कयो त ईअं ई असांजी नौजवान नस्ल बि सुधरंदी ऐं ईअं ई असां में नवाण बि पैदा थींदी जेका असांजी न्यू जनरेशन आहे जेका असांजी 4th जनरेशन आहे असां उन्हनि खे हिकिड़ो मैसेज जेको ॾियूं त सुठो ॾियूं ऐं अॼु जा जेके ॿार आहिनि जेका पढ़ियल लिखियल जेका मेजॉरिटी जेका ॿारनि जी आहे टू बी वेरी ऑनेस्ट अॼु मां KTN जे प्लेटफॉर्म ते इहो हल्फ़िया चवां थी त अॼु जो ॿारु पढ़ियल लिखियल ॿारु सिंधी गाना नथो ॿुधे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन शाइरी जे करे हा तव्हां उन्हनि खे सुठा गाना ॿुधायो पुराणा गाना उन्हनि खे जेकॾहिं तव्हां ॿुधाईंदा जीअं मुंहिंजी भेण शुरू में गानो ॻायो शाम जो ही पहर इन टाइप जी शाइरी आहे सुठी शाइरी आहे त उहे ॿार ॿुधनि था ऐं चवनि था त वाक़ई असांजी सिंधी शाइरी बि सुठी आहे सो मां इहो चवणु चाहींदसि त प्लीज़ थोरी चेंज आणियो पंहिंजे अंदरि त हीउ जेको असांजो मुआशिरो आहे इन में बि चेंज ईंदी ऑटोमेटिकली सो वॾी महिरबानी तव्हांजी बि ऐं तव्हांजी बि भेण ऐं तव्हांजे लाइ त मां इहो चवणु चाहींदसि त वॾी महिरबानी तव्हांजी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो मूंखे ख़बर आहे त तव्हां एॾो परे खां बि आया आहियो ऐं बिज़ी बि रहंदा आहियो तव्हांजी महिरबानी तव्हां असांखे
यादि कयो ऐं ऐं ॾाढो सिंध में सुठो अची बि करे लॻो तव्हां सां मिली जी करे। जी हालांकि मां एॾी थकियल हुयसि जो नज़र ईंदो न हूंदो। न बिल्कुलु नज़र पोइ बि अचे थो। मां जेको आहे सो मुंहिंजो न मुंहिंजो पंहिंजो सिंध आहे सिंधी चैनल खे टाइम ॾिनो वञे। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। ऐं वेंदे वेंदे तव्हां खां कलाम ॿुधंदासीं, कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मैसेज इहो ई त काई बि महिनत रायगा न वेंदी आहे, महिनत कयो मंज़िलुनि ते अचे वेंदव। ऐं मुंहिंजे ख़्याल में त जेको सिंगिंग जे हवाले सां आहे त हर कोई पंहिंजे मिज़ाज जे हिसाब सां जेको ॻाए थो त उनखे उबूर सां ॻाए थो, जेको जंहिंजो अंदरि रूह आहे, मां ईअं चवंदमि। सही। बाक़ी ज़बरदस्ती जीअं जंहिंखां कोई कमु करायो त उहो न थींदो। सही, इहा ई ॻाल्हि आहे न त बिल्कुलु सही। सो मां हुन इंशाअल्लाह खां ज़िंदगी रही त तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ARBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भेण। वेघड़ा वेघड़ा ते कुभन सट मेरे यार दे चेल रंजोई हो एक बार घड़े दा दूजा बार पानी दा एक बार घड़े दा दूजा बार पानी दा त्रीजा वेंदे जान दे नार लाई हूँ सुन वे साहब सुन वे साहब देना वक्त घड़े दा साड़ी उम्र गई अजाई माही जोर दी घड़ोली भर दी सुनी जोर दी घड़ोली भर दी एक कोलू में डर गई एक मौला कोलू में डर दी हाँ माही जोर दी घड़ोली हक मौला सुनी जोर दी घड़ोली भर दी घड़ोली और दी घड़ोली घड़ोली सुन दी घड़ोली और दी घड़ोली घड़ोली सुन दी घड़ोली भर दी हाँ हसन हुसैन अली
सुन दी घड़ोली भर दिया घुम चरखड़ा सैया दा तेरी कत्तन वाली चीज वे घुम चरखड़ा सैया दा तेरी कत्तन वाली